अरे छातो डिसा करियो अरे छातो एक मिनट चेक तो करन दियो चेन्नई का कुछ गा तो नहीं सूरज को गा दो सूर दो नाडो अरे जेडी मैं गाल हथ मां निकरी वेंदी आ तेडी मणी तांखे असा डेंटिस्ट जी याद इंदी आ इहो ई जेकर ता रेगुलर चेकअप करायो त या नौबत ही कोन ईंदव तरे त असा डेंटिस्ट चंगा आहियूं त हर 6 महीने ताजो डेंटल चेकअप जरूरी आ ताजे दंदन जो ख्याल रखण ॾाढो जरूरी आ बरोबर ब्रशिंग ऐं क्लीनिंग ॾाढो जरूरी आ सही तो जो डॉक्टर पर ऐसा कया हां ठीक आ पहिरों मूंखे चेकअप त करण जो बात खोलियो डिब्बा पासे कयो थोड़े पासे कयो लगी वेंदो अरे पासे न कंदा त मां कीअं कंदस डिब्बे ते कंट्रोल रखो पासे कयो पासे कयो ता डिब्बा पासे कर लगी वेंदो ता ये न ॿुधंदो इहो हिकिड़ो मिंट भाभी ता अंदर त अचो जी डॉक्टर छा थियो भाभी ता सामू त अची बियो डिब्बा ही कंट्रोल में नथी अचे पई आइडिया ज़बान कंट्रोल में Bonk.